वेझो ॻोठ आचर खान हिंगोरो जो वासी नौजवान भीमराज कोहली मिट्टी ऐं सीमट मां शानदार मुजस्मा ठाहे इलाइक़े जी सुञाणप बणियल आहे। बचपन का ही वठी शौक़ु आहे, महिनत सां इन शौक़ सां इहो ठाहींदो आहियां मुजस्मा सां ई। तक़रीबन अॼुकल्ह ताईं मुजस्मा 100-150 मुजस्मा ठाही चुको आहियां। ऐं हिकु मुजस्मो ठाहिण में उन में ताईं सीमेंट सरिया वारी उहो खपंदी आहे, पोइ उन सां सेटिंग करे सही सुठे नमूने वॾो मुजस्मो ठाहिण वक़्तु लॻे थो, 4-5 महीना लॻी वञनि था। ऐं मुंहिंजे ख़्याल में सांगड़ ज़िले में बल्कि सिंध लेवल ते जेके बि मुजस्मा साधन उन्हनि में ही ॻणिया वञनि। दरअसल ॾिसो न, असांजो कमु हार पे सां आहे, उन सां गॾोगॾु हीअ टाइम कढी ठाहे थो, थोरो ॾुखियो ज़रूरु लॻे थो, पर ही महिनत हिकिड़ी लगन जेका हूंदी अथसि न, उहो वॾी ॻाल्हि आहे। इंटरनेशनल जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि उहो जेके काफ़ी उन वटि ते तक़रीबन उहो कॉस्टली जेके इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि ऐं उन्हनि सां ई उहो जेको मुजस्मा साज़ी कंदा आहिनि। मुजस्मा साज़ भीमराज कोहली ऐं उनजे वारसनि मुतालबो कंदे चयो आहे त भीमराज जा ठहियल मुजस्मा निमाइश लाइ रखिया वञनि ऐं हुनजी सरकारी तरह का सहायता कई वञे, जीअं हू पंहिंजे कम में वधीक निखार आणे पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघे। कैमरामैन माउजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़।